काबीना जो इजलास अॼु मंझंदि पी वॻे सॾाई वरितो आहे। इजलास में मुल्की मुआशी सूरतहाल ते वीचार वेंदो ऐं अहम कानूनी मामलनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे धरती टीवी इस्लामाबाद जो ब्यूरो चीफ नज़ीर चारण। जी नज़ीर, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, वफ़ाई काबीना जो इजलास कुछ ही देर खां पोइ शुरू थियण वारो आहे। वफ़ाई काबीना जे इजलास जी सदारत वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कंदो, जॾहिं त वफ़ाई काबीना जे इजलास जी जेकी एजेंडा आहे उहा पिणु 15 नुकाती जारी कई वई हुई। ऐं अॼु जेके वफ़ाई काबीना जे इजलास में जेको ख़ासि तौर ते जेको दहशतगर्दी तोड़ जेके हवाले सां जेको कानून वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां पास कयो वियो, उन हवाले सां जेको तरमीमी बिल आहे उहो अॼु जेको क़ौमी असैम्बली में पेश कयो वेंदो। अॼु वफ़ाई काबीना जे इजलास में उन जी मंज़ूरी ॾियण जो इम्कान आहे, जॾहिं त वफ़ाई काबीना जे इजलास में अॼु जेको ख़ासि तौर ते कानून वारो वफ़ाक़ी वज़ीर एज़म नज़ीर तरफ़ां जेको प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट तहत जेको तरमीमी बिल आहे उहो बि अॼु जेको आहे सो वफ़ाई काबीना जे इजलास में पेश कयो वेंदो। ऐं उन्हनि ॿिन्ही बिलनि जी अॼु वफ़ाई काबीना जे इजलास में जेको आहे सो मंज़ूरी ॾियण जो इम्कान आहे। वफ़ाई काबीना जे इजलास में ख़ासि तौर ते मुल्क जी जेकी सियासी सूरत हाल आहे या जेकी अमन अमान जी सूरत हाल आहे उन हवाले सां बि जेको आहे सो गौर वीचार कयो वेंदो। इन हवाले सां जेको वफ़ाक़ी घरू वज़ीर आहे मोहसिन नक़वी तरफ़ां इन हवाले सां जेकी मुल्क में अमन अमान जी सूरत हाल आहे ऐं जेके दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ कहिड़ा उपाउ वरिता विया आहिनि या कहिड़ियूं तजवीज़ूं आहिनि, उन बाबति जेको आहे सो अॼु घरू वज़ीर मोहसिन नक़वी तरफ़ां जेके तजवीज़ूं आहिनि उहे जेके आहिनि सो अॼोके वफ़ाई काबीना जे इजलास में पेश कयूं वेंदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कुझु ई देर खां पोइ वफ़ाई काबीना जे इजलास जी सदारत कंदो ऐं वफ़ाई काबीना जे इजलास जी 15 नुकाती जेकी एजेंडा आहे उहा पिणु जारी कई वई आहे। ऐं अॼु जेको वफ़ाई काबीना जो अहम इजलास कुझु ई देर खां पोइ शुरू थियण वारो आहे। उन इजलास में अॼु ॿिनि जेको आहे सो बिलनि जी जेको आहे सो वफ़ाई काबीना जे इजलास में मंज़ूरी ॾियण जो इम्कान आहे। हिकु बिल कानून वारो वफ़ाक़ी वज़ीर एज़म नज़ीर तरफ़ां पेश कयो वेंदो, जेको प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट तहत जेको तरमीम बिल आहे उहो अॼु वफ़ाई काबीना इजलास में पेश करे उन जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। ॿियो बिल जेको आहे सो दहशतगर्दी एक्ट जे हवाले सां जेको वफ़ाक़ी हुकूमत तरमीम जी जेको बिल आहे उहो अॼु जेको आहे सो वफ़ाई काबीना इजलास में पेश कयो वेंदो ऐं उन जी बि जेको आहे सो मंज़ूरी ॾियण जो इम्कान आहे। जी मेहरबानी नसीर अवां जी आगाह करण लाइ। ख़बर शामिल कंदासीं। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आमिर फारूक वफ़ाक़ी